नमस्कार, तव्हां सभिनी जो दिल जी गहराइयुनि सां स्वागत। दादा लाल कृष्ण अडवाणी साहब असांजे विच में अची चुका आहिनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत कंदासीं। सारी रात सुबहान जागी जन याद कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टीअ लधो मान, कोड़े कन सलाम आगह अचियो उन जे। सुहिणा सिंधी, शहाणा सिंधी, सूंहं वारा सिंधी, सिक वारा सिंधी, सभिनी जे दिलुनि में सिंधी। सिंधियुनि जी हिन मेड़ में मां कविता इसरानी ऐं मुंहिंजा साथी डॉक्टर बलदेव मटलाणी तव्हां सभिनी जो दिल जी गहराइयुनि सां स्वागत था कयूं, आजियां था कयूं। नाज़रीन, सहयोग सयादरी सिंधु अवार्ड जे आयोजन में सहयोग फाउंडेशन बाबति मां थोड़ी तव्हांखे ॼाण ॾियणु चाहींदुसि त सहयोग फाउंडेशन जी स्थापना अॼु खां 3 ॾहाका अॻु 1985 दौरान थी। हुननि जो मेन ऑब्जेक्टिव ई इहो हो त केतिरा ई शख़्स जेके मुख़्तलिफ़ मैदाननि में पंहिंजूं बहितरीन ख़िदमात अंजाम ॾियनि था, उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। हुननि इंडियन एक्सप्रेस सां कोलेबोरेशन करे नेशन वाइड पूरे राष्ट्रीय सतह ते एडवर्टाइज़मेंट्स करायूं। हर साल तक़रीबन 17,000 उन्हनि खे नॉमिनेशन्स ईंदा हुया ऐं जजिस जे पैनल ते स्पोर्ट्स लाइ सुनील गावस्कर, मेडिकल लाइ डॉक्टर BK गोयल, म्यूज़िक लाइ अनूप जलोटा, त अपाहजन जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ भेण सुधा चंद्रन। न सिर्फ़ हिम्मत अफ़ज़ाईअ जी ॻाल्हि हिते पूरी थी, पर वक़्त ऐं हालात खे सम्झी करे सहयोग फाउंडेशन एंटी नार्कोटिक सेल में एंटी ड्रग मूवमेंट बि हलाई। GP सिपी साहब जन सां गॾु हिकु प्रोग्राम आयोजित कयो, हम सब एक हैं। हम सब एक हैं उन खां पोइ वरी बम्बई यूनिवर्सिटी सां सहयोग फाउंडेशन सवेरा 90 ऐं सवेरा 91 2 साल कंटिन्यूसली इहे प्रोग्राम थिया। ऐं जॾहिं सहयोग फाउंडेशन समाज शेवा में तालीम लाइ, अदब लाइ, साहित्य लाइ, सकाफ़त लाइ एतिरो कुझु पाण पतोड़े थी त सरकार बि हिननि जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ खार में हिकिड़ो मेन चौक आहे जीम खाना जे ॿाहिरां, उनजो नालो ई रखियो वियो सहयोग फाउंडेशन चौक। ऐं रत्नागिरी में हिकिड़ो वॾो बीच आहे, उनजो बि नालो आहे सहयोग बीच। सॼणो हिन जे सारा जोग कम में सहयोग फाउंडेशन खे सहयोग ॾिनो सह्याद्री चैनल। जेके बि अवॉर्ड्स असां हर साल ॾींदा आहियूं उन में असांजो पूरो साथ ॾींदो आहे सह्याद्री चैनल। सह्याद्री चैनल महाराष्ट्र जो हिकु अहिड़ो चैनल आहे जेको निरंतर महाराष्ट्रियन प्रोग्राम्स यानी मराठी प्रोग्राम्स टेलीकास्ट कंदो आहे, पर हफ़्ते में हिकु भेरो असां हिन चैनल ते सिंधी प्रोग्राम बि ॾिसंदा आहियूं। त दोस्तों, वधंदासीं अॻिते। सभिनी खां पहिरीं असां अॻिते वधण खां पहिरीं आमंत्रित करणु चाहींदासीं एडिशनल डायरेक्टर जनरल आदरणीय मुकेश शर्मा जी के मंच पे। आदरणीय लालवाणी जी, यहाँ पर सभी उपस्थित सिंधी कम्युनिटी के लोग, खासतौर से जिनको आज हमने बुलाया है सिंधी अवार्ड्स के लिए, ज़्यादा नहीं कहूँगा। सबसे पहले आप लोगों का स्वागत करते हुए इतना बताऊँगा कि दूरदर्शन केंद्र मुंबई में सह्याद्री चैनल ही अकेला ऐसा है जिसने कि सिंधी प्रोग्राम्स को अभी तक सो कॉल्ड पिगी राइट दी है, इन द सेंस कि हम ही लोग करते रहे। 104 एपिसोड्स हमने सिंधी सर्वेश प्रोग्राम के बनाए थे। हेल्प हमारी राम जी ने बहुत की उसमें,
और उसके पहले हमने एक सबसे पहला जो किया था वो ये हुआ कि सिंधियों में शादी कैसे होती है, तो पूरी एक डॉक्यूमेंट्री रियल लाइफ बनाई थी उन्हीं की डॉटर की 2000 में सर, वो भी लोगों को हमने पहुंचाई कि शादी का एक एक सीन लेकर के। सो करते तो आ रहे हैं, लेकिन जैसा कि मैं समझता हूँ, मेरा मानना, और मैं बड़ा इसमें रहा भी हूँ, शायद ये भी रीज़न था कि जहाँ मैं मुंबई में रहा वो वहाँ सारे सिंधी थे, मैं अकेला नॉन सिंधी रहता था बांद्रा में, तो मुझे मेरे बच्चे भी उन्हीं के घर में पले थे। तो अभी भी मेरी बड़ी इच्छा है कि एक चैनल सिंधी का अगर हम कर सकें, लेकिन कम्युनिटी की तरफ से अगर कंटेंट नहीं मिलेगा तो वो चैनल लंबा नहीं चल पाएगा सर, क्योंकि कोई भी टीवी चैनल के लिए कंटेंट 4-5 घंटे का नया जब तक नहीं चाहिए, बाकी रिपीट हो सकता है। सीईओ प्रसार भारती ने भी कल चर्चा की थी, मैं उनके साथ था अहमदाबाद में, तो वो एक अगर कम्युनिटी के लोग भी मिलें, थोड़ा सा हम भी प्रयास करें, प्रसार भारती करें, तो इट विल बी अ गुड थिंग, बिकॉज अदरवाइज इतना सारा जो धरोहर है सिंधी की वो फिर सर कहीं लुप्त हो जाएगी। जो कुछ हमने किया है वो शायद बचा ले थोड़ा बहुत, इन द सेंस क्योंकि उसमें जिन लोग हमने आमंत्रित किया था वो हांगकांग से आए थे, इंग्लैंड से आए थे, बाहर से आए थे लोग, और वो भी सब आई थिंक दे वर ऑल अबव 65-70। सो एक्चुअली दे हैव सीन what has happened in the entire community for such a long time. So in any case, I will not take much of your time, and I again invite all of you. Thank you so much for being with us. आज के इस अवार्ड फंक्शन के लिए सर। सॼणो चवंदा आहिनि कंहिं बि कम जी शुरूआति ईश्वर जी वंदना सां कई वञे, दीप प्रज्वलन करे कई वञे त उहो कमु निश्चित रूपेण सफल थींदो आहे। मां गुज़ारिश करणु चाहींदमि अॼु जे हिन कार्यक्रम जे असांजे आदरणीय मुख्य अतिथि साहब आदरणीय दादा लाल कृष्ण आडवाणी, देश जा भूतपूर्व उप प्रधानमंत्री, उहे मंच ते अचनि ऐं दीप प्रज्वलन करे कार्यक्रम जो शुभारंभ कनि। गॾोगॾु आमंत्रित करणु चाहींदमि असांजे विच में मौजूदु फिल्म मेकर पहलाज नेलानी साहब जिन खे, उहे बि मंच ते अचनि। आमंत्रित करणु चाहींदमि फिल्म मेकर एंड टीवी एंकर आदरणीय प्रतिभा अडवाणी खे कि उहे बि मंच ते अचनि। आमंत्रित करणु चाहींदमि एडिशनल डायरेक्टर जनरल दूरदर्शन मुकेश शर्मा साहब जिन खे, दादा लाल कृष्ण आडवाणी खे वठी अचनि। सहयोग फाउंडेशन जे रूह रवा डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन खे बि अनुरोध कंदमि मंच ते अचनि। फिल्म मेकर राजकुमार हीरानी साहब जिन सां बि मुंहिंजी निमाणी वेनिती आहे कि मंच ते दीप प्रज्वलन लाइ असांजो साथ ॾियनि। गॾोगॾु आमंत्रित करणु चाहींदमि सहयोग फाउंडेशन जे वाइस चेयरपर्सन चंदर मंगनानी साहब जिन खे कि दीप प्रज्वलन में असांजो साथ ॾियनि। दीप उज्जवल खां पोइ अर्ज़ु कंदुसि मुकेश शर्मा साहब जिन खे, जेके एडिशनल डायरेक्टर जनरल आहिनि दूरदर्शन जा, त असांजे मुख्य महिमान दादा लाल कृष्ण आडवाणी साहब जिन जे स्वागत में पुष्प भेंट प्यार ॾेखारण जो, पंहिंजे दिलि जो सम्मान ॾेखारण जो। चंद्र मंगनानी साहब जिन खे अर्ज़ु आहे त पंहिंजे शुभ हथनि सां असांजी भेण प्रतिभा आडवाणी जो स्वागत कनि। एक भेरो वरी गुज़ारिश डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन सां कि राजकुमार हीरानी जिन जो स्वागत कनि। सहयोग फाउंडेशन जी ॼाण असीं तव्हांखे ॾिनीसीं, पर कंहिं बि कम खे करण लाइ हिकु सॼी टीम जी ज़रूरत हूंदी आहे। पर हिते त हिकु शख़्स ई अहिड़ो आहे जेको सॼी कमान पंहिंजे हथनि में खणी बीठो आहे ऐं दुनिया जे साम्हूं हिकु मिसाल बणिजी वियो आहे। मां सत्सम्मान मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन खे उहे अचनि ऐं पंहिंजो उद्बोधन ॾियनि। मुंहिंजा दोस्तो, हिकु दफ़ो वरी सहयोग सयादरी अवार्ड्स जे हिन तरफ़ां तव्हांजो स्वागत आहे। मिस्टर मुकेश, तव्हांखे ॿुधायो त हीउ चोथों साल आहे एक्चुअली जेके असीं सिंधु अवार्ड ॾेई रहिया आहियूं गॾिजी करे, ऐं हिननि जो तमामु सुठो साथ मिलियो आहे मिस्टर मुकेश शर्मा जो। 104 एपिसोड जेके सिंधी सर्वे जा सॼे दुनिया मां सिंधी असां घुरायासीं, उन्हनि सभिनी जा इंटरव्यूज़ असीं हिते वरितासीं ऐं उनजो किताब पिणु निकिरी चुको आहे। त उन लाइ मिस्टर मुकेश शर्मा सचपच सिंधियुनि जे लाइ जेको करे रहिया उनखे आफ़रीन आहे। अॼु असांजे विच में समूरे भारत असांजे सिंधियुनि जो महबूब नेता, सिंधी जातीअ जो रहबर श्री एल.के. आडवाणी साहब मौजूद आहिनि, जिन जो जीवन हिकु शुफाफ आईने वांगुरु साफ़ आहे। हुननि जॾहिं उप प्रधानमंत्रीअ जो
नायब प्रधानमंत्री जो पद संभालियो, मां सम्झां थो उन पद जी गरिमा वधी वई, उन जो मान शान इज़त वधीक वधी। हिननि पंहिंजियूं जवाबदारियुनि सां गॾोगॾु ऐतिहासिक शेवाऊं ॾिनियूं हुन में। मां नथो सम्झां ॿियो कोई इन नमूने उप प्रधानमंत्री जूं जेके शेवाऊं दर्ज थियूं हूंदियूं न थियूं हूंदियूं। असीं उन्हनि जा बि तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं जो अॼु असांजे विच में आहिनि, असांजे चवण ते हिते पधारिया आहिनि। काफ़ी बिज़ी शेड्यूल हुअण खां पोइ बि असांजे विच में आहिनि, उन्हनि जो थोरो मञूं था पिया। मुंहिंजा दोस्तो, सिंधी समाज में कुझु अहिड़नि शफ़ी शख़्सियतुनि जो ज़िक्र अचे थो जेके कामयाबी जूं भले केतिरियूं बि बुलंदियूं माणियूं हुजनि, उन्हनि सुख सहज जा सभु साधन हुन वटि मैसर हुजनि, पर उन जे बावजूदि बि हुननि खे पंहिंजे क़ौम, पंहिंजे देश, पंहिंजे ॿोलीअ जी ओन रहे थी। अहिड़ो हिकु शख़्स पहलाज नालाणी बि अॼु असांजे विच में आहे, उनजो बि असीं स्वागत कयूं था। चवंदा सभ्यता संस्कृति इहे जेके आहिनि इहे हिकु ॿिनि ॾींहंनि में न ठहंदियूं आहिनि, सदियुनि में सभ्यता जो जोड़ थींदो आहे। असांजे वॾड़नि जो अकुल, इल्म, अनुभव जो जेको निचोड़ आहे उन मां असांजी सभ्यता जनम वठे थी। असांजी सिंधियत उहा ई सभ्यता आहे ऐं असांजे वॾड़नि असांखे उहो वरसो जेको आहे हर पीढ़ी दर पीढ़ी सौंपियो आहे। मूंखे बेहदि ख़ुशी आहे त असांजी भेण प्रतिभा आडवाणीअ खे बि पंहिंजे वॾड़नि वटां इन सिंधियत जो, पंहिंजे सभ्यता जो भरपूर वरसो मिलियो आहे। हुन बि ज़िंदगीअ में पंहिंजो तमामु घणियूं हासिलातूं कयूं आहिनि। केतिरा ई चैनल ते हुननि जा तव्हां प्रोग्राम ॾिठा हूंदा, पर उन जे बावजूदि बि हुननि पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो कुझु अहिड़ियूं फिल्मूं असांखे ॾिनियूं जिन मां असांखे अनुभव थिए, असांखे ॼाण पवे। अॼु मूंखे इहा ख़बर न हुई त तिरंगे जी हिस्ट्री छा आहे, पर भेण जॾहिं उहो तिरंगो ठाहियो, तिरंगे ते पूरी फिल्म ठाही, त मूंखे उनजो अहसासु थियो त हीउ तिरंगो छा आहे, इन जो केतिरो मान ऐं मर्तबो आहे ऐं कीअं उनजी शुरूआति थी। पंहिंजे माता ते हुननि पंहिंजी हिकिड़ी फिल्म ठाही जंहिंमें जज़्बात, प्यार, मोहबत, ॿारनि ऐं माउ जो जेको रिलेशन आहे उहो हुननि ॾेखारियो। पिता साहिब ते बि हुननि फिल्म ठाही आहे। पिता साहिब जूं बि कुझु झलकियूं आहिनि असां गॾु। पूरे ॿियनि फिल्मनि मां बि हुननि माउ ऐं पीउ जो जेको प्यारु आहे उनखे इज़हार कयो आहे। उन्हनि बि इन छाकाणि त उन्हनि खे उन्हनि जे दिलि में उहा संस्कृति सभ्यता आहे त हू समाज खे कुझु ॾियणु चाहिनि था। उनजो बि असीं हिते बेहदि शुक्रिया कयूं था, महिरबानी, स्वागत कयूं था। असांजा अॼु जा जेके अवॉर्ड विनर्स आहिनि उहे बि असां अलॻि अलॻि फील्ड मां तमामु 6 ॼणनि जी जूरी कमेटी हुई, जंहिंमें पहलाज नालानी, महेश तेजवानी ऐं PTI जो बॉम्बे जो जेको लीगल हेड आहे उहो, ऐं चौथों असांजो ॿियो सॼण आहे जेके अॼु हिते मिस्टर रंजीत भुटानी, उन्हनि सभिनी मिली करे कई। उन्हनि सभिनी अवॉर्ड विनर्स खे बि मां वाधायूं थो ॾियां पियो। अॼु हिते चैनल जी ॻाल्हि हली त चैनल असांखे अचणु घुरिजे, बिल्कुलु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, चैनल थियणु घुरिजे। असां सिंधी उन चैनल लाइ असांजूं काफ़ी भेनर भाउर कोशिशि करे रहिया आहिनि, छो त अॼु असां हिकु अहिड़े मुक़ाम ते पहुता आहियूं जो पंहिंजे घरनि में बि पंहिंजे ॿारनि खे इन ॻाल्हि जो इल्मु ॾियणो थो पए त पुट धीउ असां सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे। असीं अहिड़े दौर में पहुची चुका आहियूं। उन दौर में जॾहिं ॿारनि सां ॻाल्हायूं था त ॿार असांखां पुछनि था। जेकॾहिं असीं बंगाल जे तरफ़ ॾिसूं था त असांखे दुर्गा पूजा नज़र अचे थी, असांखे रविंद्रनाथ टैगोर नज़र अचे थो। असीं पंजाब ॾे ॾिसूं था त असांखे भांगड़ा नज़र अचे थी, असांखे हुते भगत सिंह जो नालो ॿुधण में अचे थो। गुजरात में वञूं था त हुते महात्मा गांधी ऐं हुते असांजो जेको गरबो आहे उहो नज़र। सिंधियुनि जो छा आहे त असांखे उन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु कराइणो आहे ॿारनि खे। जेकॾहिं असांखे पंहिंजी सिंधियत ज़िंदा रखणी आहे त जेकॾहिं हुते गरबो आहे असां वटि छेॼ आहे, असां वटि झुमर आहे। हुते जेकॾहिं भगत सिंह आहे त असांजो हेमू कालाणी उनखां घटि कोन हो, उनजो बि क़ुर्बानियूं ओतिरियूं आहिनि जेतिरियूं असांजे देशभक्तीअ में भगत सिंह जूं लिखियूं वञनि थियूं। जेकॾहिं हुते असां वटि रविंद्रनाथ टैगोर आहे त असां वटि शाह सचल सामी हिकु अहिड़ी त्रिमूर्ति हुई जिन जो योगदान या जिन जी लिखणी चई वञे थी त शेक्सपियर ऐं असांजे टैगोर खां वधीक लिखी वञे थी। त असां वटि बि सभु कुझु आहे। असां वटि भगत आहे, जेकॾहिं हुते भांगड़ा आहे त इहा ॼाण असांजे स्कूलनि में, कॉलेजनि में किथे बि इतिहास नथो पाढ़ियो वञे। त उहो असांखे ज़रूरत आहे हिन वक़्तु रंगमंच जी या हिन मीडिया जी। टेलीविज़न जे थ्रू, फिल्म्स जे थ्रू मिस्टर राजकुमार हिरानी, मिस्टर पहलाज नालाणी वेठा आहिनि असांजे साम्हूं। उन्हनि ते बि इहो असीं ज़ोर आणींदासीं त जीअं पंजाबी पंहिंजो पंजाब जो जेको उन्हनि जी संस्कृति आहे फिल्मुनि में कंहिं बि नमूने ॾेखारण जी कोशिशि कनि था, असां सिंधी बि जेकॾहिं फिल्मुनि में पंहिंजे
सिंधी लोक गीत आहिनि, सिंधी संगीत आहे, सिंधी किरदार आहिनि, पर सुठे नमूने जे करे ॾेखारींदा त असांजी सुठी ॻाल्हि थींदी। हिकु ॻाल्हि मां 2004 खां वठी 2004 लंडन में सिंधी सम्मेलन में मूं चयो त जहिड़े नमूने असीं दुर्गा पूॼा जे टाइम ते दुर्गा खे घर में ऑफिस में या पाड़े में घुरायूं था, उनजी पूॼा थिए थी, या गणपति असीं रखूं था 3 ॾींहं 1.5 ॾींहं 7 ॾींहं पंहिंजे ताक़त आहार ऐं उनजी पूॼा थिए थी, उनजो सभु विधीअ सां संस्कार उहो थिए थो। अहिड़े नमूने छो न असां झूलेलाल जी मूर्ति पंहिंजे घर में, पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे पाड़े में घुरायूं, जिते चालीह साहिब जो उपवास छा थो थिए, पंजड़ा छा आहिनि, असीं अखो छो था पायूं, असीं नदी जे किनारे ते अखो चांवर छो था छिटियूं, या असां जोत छो था जलायूं, इहा सॼी ॼाण यंगर जनरेशन खे पवंदी। सो अॼु दादा हिते आहिनि ऐं मां सम्झां थो असांजे लाइ, सॼे विश्व जे लाइ ही महबूब भॻवान आहिनि। महिरबानी। सॼणो सहयोग सह्याद्री सिंधु अवॉर्ड्स जी शुरूआत असां करे रहिया आहियूं ऐं हिननि अवॉर्ड्स खे ॾियण लाइ मां मंच ते सत्सम्मान आमंत्रित करणु चाहींदमि देश जे पूर्व उप प्रधानमंत्री ऐं असां सभिनी जे दिलुनि में वेठल आदरणीय लाल कृष्ण आडवाणी साहब जिन खे मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि। गॾोगॾु आमंत्रित करणु चाहींदमि श्री पहलाज निहलानी साहब जिन खे, जेके सेंसर बोर्ड जा चेयरमैन आहिनि। आमंत्रित करणु चाहींदमि फिल्म मेकर प्रतिभा आडवाणी खे मंच ते, एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ दूरदर्शन मुकेश शर्मा जिन खे बि मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि। गॾोगॾु सॾु ॾींदमि डॉक्टर राम जवारानी साहब जिन खे, जेके सहयोग फाउंडेशन जा चेयरपर्सन आहिनि, उहे बि मंच ते अचनि जीअं त असां अवॉर्ड्स जी शुरूआत करे सघूं। त हलूं था सिंधु सहयोग सह्याद्री अवॉर्ड्स जी तरफ़। नाज़रीन, असांजो पहिरियों सिंधु सहयोग सह्याद्री अवार्ड वञे थो उन शख़्स खे जंहिंखे फिल्म प्रोडक्शन, फिल्म एडिटिंग, फिल्म डायरेक्शन ऐं फिल्म लाइ स्क्रीन प्ले लिखण ते मुकम्मल महारत हासिल आहे। अॼु उन जो नालो फिल्म जे कामयाबीअ जी ज़मानत मञियो वञे थो। हुन जेके बि फिल्मूं ॾिनियूं उन्हनि कामयाबी जूं बुलंदियूं माणियूं। मुन्ना भाई MBBS, लॻे रहो मुन्ना भाई, PK, जेका बि फिल्म आई उन सचपच त सिनेमा हॉल जा दरो दीवार भञी छॾिया ऐं उहो शख़्स को ॿियो न पर असांजो पंहिंजो सिंधी भाउ आहे राजकुमार हीराणी साहब। पहले तो नमस्कार सबको। पुरस्कार, कोई भी पुरस्कार मिलता है वो प्रोत्साहन बढ़ाता है, तो सबसे पहले तो आभारी हूँ सहयोग फाउंडेशन का जो मुझे सम्मान दिया। पुरस्कार मिलने से हिम्मत और बढ़ती है कि अच्छा काम करने की, तो बहुत बहुत धन्यवाद। और मेरे लिए सबसे खुशी की बात आज ये है कि ये अवार्ड मुझे दादा के हाथ से मिला। हमने जो भी फिल्में बनाई, मेरी पहली फिल्म मुन्ना भाई MBBS से लेके अब PK तक, फिल्म जब बनती है उसके एक दिन पहले हम जाके दादा को ये फिल्म दिखाते हैं दिल्ली में, और उसके बाद घंटों बैठ के उस पर बातें होती है। और मुझे लगता है सारी फिल्में दादा को पसंद ही आई, क्योंकि उन्होंने बहुत तारीफ की मेरी हर फिल्म के बाद। तो मगर पहली बार ऐसा मौका आया कि आज दादा के हाथ से अवार्ड मिला। और ऑल्सो प्रतिभा इज हियर हु इज ऑलवेज बिन हेल्पफुल टू अस। हमने कई फिल्में 3 इडियट्स, PK दोनों दिल्ली में शूट की, तो वहाँ कुछ भी होता था प्रतिभा फोन करता, प्रतिभा ये तकलीफ आ रही है, थोड़ा मेरा प्रॉब्लम सॉल्व कर दो। तो आई एम वेरी हैप्पी दैट शी इज़ हियर। और आज ये अवार्ड सबके उनकी मौजूदगी में मुझे मिला। पहला जी, सारे लोग, मुकेश जी, ये हमें घंटों एंटरटेन करते हैं, इनसे बैठ जाओ तो गप्पे मारते हुए। तो इस माहौल में ये अवार्ड मिलना मेरे लिए मेरी खुशकिस्मती है। थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद। जोरदार ताड़ियों राजकुमार हीरानी साहब जिन जे लाइ। उम्मीद अञा कुझु बाक़ी आहे। हिकु बस्ती वसण वारी आहे जिते गुल ख़ुशीअ जा टिड़ंदा हुजनि ऐं मौसम सभई मिलंदा हुजनि। इन्हनि सिटरुनि खे सच करे रहियो आहे हिकु अहिड़ो शख़्स
जंहिं ज़िंदगीअ में कॾहिं बि हार न मञी। पंहिंजे पुख़्ता इरादनि जे दम ते हू हर मुश्किल सां पार पवंदो वियो। उन जी ज़िंदगीअ जो मिशन सिंधियत जी जोत न सिर्फ़ु हिंदुस्तान में बल्कि हिंदुस्तान खां ॿाहिरि बि जॻाइण रहियो। हुन असांजी जीजल, असांजी ॿोली, असांजी सिंधीअ खे सरहद जी ज़मीन खां पार ॿियनि मुल्कनि में बि क़ाइमु रखियो आहे। चेटीचंड हुजे या ॾियारी या कोई ॿियो ॾिणु, हर ॾिण ते फॉरेन कंट्रीज़ में हू सिंधी प्रोग्राम्स ऑर्गेनाइज़ कंदो आहे। जी दोस्तों, हिन शख़्स जो नालो आहे श्री नोतन तोलानी साहब, हांगकांग ऐं दुबई सिंधी एसोसिएशन्स जा प्रेसिडेंट श्री नोतन तोलानी। सॼणो, हिकु आदि सच इहो आहे कि समाज संस्कृति ऐं सेवा जो सिधो सरोकार हूंदो आहे। जे समाज में कोई कमी आहे त उहा कमी समाज निर्माण में बि नज़र ईंदी, पर अहिड़े वक़्त में समाज में रहण वारनि जी ज़िम्मेदारी कुझु वधीक ई वधी वेंदी आहे। अहिड़े वीचारनि वारा सॼण जेतिरा बि हूंदा आहिनि उहे संवेदनाउनि सां भरियल हूंदा आहिनि। अॼु असां हिकु अहिड़े ई शख़्स खे हिते आमंत्रित कंदासीं जंहिं न सिर्फ़ु मुंबईअ में बल्कि देश जे केतिरनि हिस्सनि में ॿारनि लाइ शिक्षा मुहैया कराई त मिडिल क्लास वारनि खे जॻहियूं बि मुहैया करायूं। हुन बीमारनि ऐं दुखियुनि लाइ हेल्थ कैंप्स लॻाया त धर्म जे प्रचार में बि पिणु पंहिंजो योगदान ॾिनो। ही शख़्स सेवा जी मिसाल बणिजी करे नई टहीअ जे लाइ हिकु मिसाल बणिजी पियो आहे। जी दोस्तों, उहो शख़्स आहे एवरशाइन ग्रुप ऑफ कंपनीज़ मुंबई जो डायरेक्टर श्री लक्ष्मण बी लुधानी। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित करणु चाहींदमि श्री लक्ष्मण बी लुधानी साहब जिन खे। ऐं हाणे असीं जंहिं शख़्स खे सहयोग सयादरी सिंधु अवार्ड ॾियणु चाहियूं था, उहो 1988 खां दुबई में वञी करे पंहिंजी महिनत सां इंतिहाई बुलंदियूं न माणियूं आहिनि। लोमाणी परफ्यूम्स दुबई में सेल्स मैनेजर तौरु पंहिंजूं ख़दमात अंजाम ॾिनियूं अथई ऐं ताज़ो ई हिकु सिंधी फिल्म ठाही अथई, पंहिंजो हिकिड़ो ई यार आहे। अहिड़े माण्हूअ जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं अचनि ऐं मां अर्ज़ु कंदुसि भाउ सतीश चांडवानी साहब जन खे त उहे मंच ते अचनि त असीं उन्हनि खे सहयोग सयादरी सिंधु अवार्ड। फिल्म डिस्ट्रीब्यूशन जे क्षेत्र में हिकु अहिड़ो शख़्स आहे जंहिं सिंधी समाज जो ॻाट मथे कयो आहे। हिन शख़्स अर्धसत्य, फायर, 1084 की मां, राजा हिंदुस्तानी, रंगीला ऐं केतिरियुनि फिल्मुनि जी डिस्ट्रीब्यूटरशिप पंहिंजे हथनि में खणी करे पंहिंजे विज़न ऐं पंहिंजे पैशन खे दुनिया जे साम्हूं आंदो। उन्हनि जी पंहिंजी कंपनी श्रृंगार फिल्म्स प्राइवेट लिमिटेड हिंदुस्तान जी पहिरीं अहिड़ी कंपनी बणिजी वई जंहिं फिल्म इंडस्ट्री में कॉर्पोरेट कल्चर जा रस्ता खोले छॾिया। जी दोस्तों, ही शख़्स IIFA एडवाइज़री कमेटी जो पोयनि 11 सालनि खां सदस्य आहे ऐं फिल्मुनि जे खेत्र में पंहिंजो अमूल्य योगदान ॾेई रहियो आहे। ही दोस्त, ही शख़्स, ही सॼण आहे श्री श्याम श्रॉफ साहब। भेण विमला योगेश। विमला जंहिं सिर्फ़ु 30 सालनि जे कलील अरसे में टेक्नोलॉजी सेल्स, मार्केटिंग ऑपरेशन्स ऐं स्ट्रेटेजिक अलायंस में महारत हासिल कई आहे। जन धन योजना, वोटर आई कार्ड, इहे अलाए केतिरियूं स्कीम्स आहिनि जिन खे लीड करण में हिन जो योगदान रहियो आहे। त असीं पंहिंजी भेण विमला योगेश खे सहयोग सयादरी सिंधु अवार्ड ॾियण लाइ दादा लाल कृष्ण आडवाणी साहब जिन खे अर्ज़ु था कयूं।
सॼणो हीअ ज़िंदगी गुलनि जी सेज न कंडनि जो बिस्तर बि आहे, पर हिन जी सुञाणप आहे हौसलो। वहंदड़ रस्ते ते त हर को हलंदो आहे, पर सचो इंसान उहो आहे जेको नवां रास्ता बणाईंदो हले। जी दोस्तो, हाणे असां जंहिं शख़्स खे सम्मानित करण वारा आहियूं उन शख़्स शिक्षा जगत सां जुड़ियल 50 खां वधीक किताबूं प्रकाशित कयूं ऐं 100 खां मथे आर्टिकल्स सिंध ऐं हिंदुस्तान जे साहित्यिक अख़बारुनि में उन्हनि जा शाया थी चुका आहिनि। सिंधी स्टूडेंट्स जे लाइ गाइड ऐं फिलोसोफर आहिनि। हमेशह गाइड जे रोल में पंहिंजे स्टूडेंट्स खे हिमथाईंदा आहिनि। केतिरनि लिटरेरी अवार्ड्स सां उन्हनि खे सम्मानित कयो वियो आहे ऐं हिन शख़्स खे आमंत्रित कंदे असां फ़ख़्रु महसूस करे रहिया आहियूं ऐं उहे आहिनि आदरणीय डॉक्टर मुरलीधर किशनचंद जेतले साहब। रंग ही दस्तूर जो, रंग जे दस्तूर जो, रंग आहे भरपूर ही, रंग उन जे नूर जो, रंग ही एहसास जो, रंग ही हिक साह जो, रंग कॾहिं सूंह जो, रंग कॾहिं नीह जो। एतिरनि रंगनि सां भरपूर कोई शख़्सियत अगरि थी सघे त उहा आहे ज़ाइफ़ा याने स्त्री। ज़ाइफ़ा कॾहिं लक्ष्मी आहे त कॾहिं सरस्वती त कॾहिं दुर्गा जो रूप, पर अॼु जंहिंजी ॻाल्हि असीं हिते करे रहिया आहियूं उन ज़ाइफ़ा सिंधियत जे जज़्बे खे दिलि में रखी पंहिंजो कमु निस्वार्थ कयो आहे। शिक्षा जे क्षेत्र में पंहिंजो अमूल्य योगदान ॾेई अॼु बि रिटायरमेंट खां पोइ बि निरंतर सक्रिय आहे। जी सॼणो, मां वॾे ई सम्मान सां आमंत्रित करे रही आहियां डॉक्टर सुभद्रा आनंद खे। असांजी अवार्ड इहा आहे भेण नीलम मनशा रामाणी। नीलम जेका तमन्ना एसोसिएशन ठाहे करे विशेष ॿारनि जी सहायता लाइ उन्हनि जे बुज़ुर्गनि जी काउंसलिंग कंदियूं आहिनि, हिन मुंहिंजी भेण खे एशियाड 82 में अहम ख़िदमात अंजाम ॾियण लाइ ब्रॉन्ज़ मेडल मिलियो हो ऐं मॉरिशियस हाई कमीशन तरफ़ां बेस्ट मदर जो अवार्ड ॾिनो वियो आहे। हलण ज़िंदगी आहे त बीहण ज़िंदगी ख़तमु थियण जी निशानी, पर कुझु विरला ई हूंदा आहिनि जेके उमिरि जो असरु पंहिंजे मथां न थियणु ॾींदा आहिनि। हिकु अलॻि ई अंदाज़ में हिकु शख़्स फाइन आर्ट चित्रकला ऐं कार्टून कला में पंहिंजो हुनर ॾेखारियो। अंतर्राष्ट्रीय स्तर ते लगातार 50 सालनि ताईं चित्रकला खे मंच ते खणी आयो ऐं कैरिकेचर्स शो जे ज़रिए देश विदेश में पंहिंजी पहचान बणाई। हिन शख़्स लाइ चयो वियो, हियर इज़ अ जीनियस, ही इज़ अ हीरो, ऐं ही शख़्स आहे हीरो हिंगोरानी। ज़िंदगी में अलाए घणा तव्हांखे माण्हू मिलंदा जेके बेगुनाह बि कंहिंखे रुआरे छॾींदा, पर खिलाइणु ॾाढो ॾुखियो आहे। कंहिंजे ज़िंदगी में कंहिंजे झोल में ख़ुशी विझणु ॾाढी ॾुखी आहे। उहे ख़ुशियूं विझंदड़ शख़्स हिकु आहे असांजो सिंधी भाउ मुकेश आहूजा। दोस्तो, नई टहीअ खे रिप्रेज़ेंट कंदड़ हिकु कलाकार खे असां अॼु सम्मानित कंदासीं। हिन कलाकार दुनिया जे कुंड कुर्छ में पंहिंजा परफॉर्मेंस ॾेई करे हर कंहिंखे पंहिंजो दीवानो बणाए छॾियो। ही कलाकार मञींदो आहे कि संगीत जे बिना ज़िंदगी अधूरी आहे। जी दोस्तो, इंडियन आइडल 4 सां सॼी दुनिया जो ध्यानु खिचण वारो ऐं समूचे सिंधी समाज जो लाडलो ही कलाकार आहे मोहित लालवानी।
पंहिंजी भेण किरण जुनेजा साहिबा खे अर्ज़ु कंदुसि त मथे मंच ते अचे। ऐं हाणे अॼु जी अंजुमन जो मोर जंहिंजे शुभ हथनि सां असां पंहिंजे अवार्डीज़ जी इज़त अफ़ज़ाई कई, उन्हनि ई शुभ हथनि जे आङुरनि जे ॾियाटियुनि 3 फ़लसफ़ियाना किताब तहरीर करणु फ़रमाया आहिनि। माई कंट्री माई लाइफ, एज़ आई सी इट, अ प्रिज़नर्स स्क्रैप बुक। दादा लाल कृष्ण आडवाणी, भारत जो साबिक़ डिप्टी प्राइम मिनिस्टर। मां जेकर ईअं चवां त दादा जे लाइ डिप्टी प्राइम मिनिस्टरशिप वग़ैरह बि कुझु बि न आहे। दादा जी शख़्सियत पाण उन्हनि उहिदनि खे इज़त बख़्शींदी आहे। दादा जो हिकिड़ो कोट असांखे हमेशह यादि ईंदो आहे। दादा चवंदा आहिनि त भारत जी पार्टीशन बरतानवी सल्तनत जो जी वॾी में वॾी भुल हुई, पर इमरजेंसीअ जे लाइ असीं पाण जवाबदार आहियूं। ॾाढी वॾी ॻाल्हि करे छॾी आहे दादा, जॾहिं सोचींदासीं हिन ते त असीं अॼु हिन मंच तां दादा जन जी शख़्सियत खे सिंधी सर्वोच्च अवार्ड ॾियणु था चाहियूं। इहा सिंधी सर्वोच्च अवार्ड जी इज़त थींदी जो दादा जन जे हथनि ताईं पहुचंदो। असीं अर्ज़ु था करियूं पंहिंजनि महिमाननि खे, एडिशनल डायरेक्टर जनरल मुकेश शर्मा साहिब जन खे, त उन्हनि जे शुभ हथनि खां, भेण किरण जुनेजा साहिबा जन खे, त उन्हनि जे शुभ हथनि खां सिंधी सर्वोच्च अवार्ड सां दादा लाल कृष्ण आडवाणी साहिब जन खे नवाज़ियो वञे। ऐं श्री पहलाज निहालानी साहिब ऐं भेण प्रतिभा आडवाणी, राम जवरानी, साईं नौतन तोलानी साहिब जन खे बि अर्ज़ु आहे त मथे मंच ते अचनि। मूंखे लख रुपए जे चेक जी ज़रूरत कोन्हे, छाकाणि त मूंखे वरी वरी चयो वेंदो आहे त सिंधी चैनल शुरू करण लाइ पैसे जी थोरी दिक़त आहे। त जे थोरी बि दिक़त आहे, दिक़त थियणु न खपे। जिते दूरदर्शन जे पारां हेतिरा चैनल हलंदा आहिनि त उते जे हिकिड़ो वधीक सिंधी चैनल बि हलंदो त उन में कहिड़ो ख़र्चु थींदो। जेको थींदो हिन मां जेको थी वञे थो कजो। ऐं तंहिंजे करे इहो कमु जेको आहे सो डायरेक्टर ज़रूरु करे, इहो मां ज़रूरु चवंदुसि। बाक़ी मूंखे ॿियो बि कुझु चवणो आहे, उहे ॿ चारि अखर चई अॼोको फंक्शन असीं पूरो कयो। मुंहिंजे ॾाढी ख़ुशी आहे त हिन फंक्शन ते ॿारनि जा नाला कढी सिंधियुनि जा ऐं उन्हनि खे अवॉर्ड ॾियण जी ॻाल्हि कई वई। तमामु सुठो थियो त महाराष्ट्र जो चैनल आहे, तंहिंजे करे सह्याद्री नाम आहे। पर छाकाणि त सिंधियुनि खे असीं ॾियूं वेठा अवॉर्ड्स, तंहिंजे करे सहयोग सह्याद्री। ऐं मूंखे ख़ुशी आहे त हांगकांग मां बि रिप्रेज़ेंटेटिव आयो आहे जंहिंखे असीं अवॉर्ड कंदासीं। सो तंहिंजे करे जेके सिंधी सॼे दुनिया में टिरियल पखिड़ियल आहिनि उन्हनि जो बि रिप्रेज़ेंटेटिव हिकिड़ो आहे जंहिंखे असां अॼु अवॉर्ड ॾिनो आहे। तव्हां मां जिन इंडिया जो कॉन्स्टिट्यूशन पढ़ियो हूंदो, तिन खे ख़बर हूंदी त हिकु कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ो प्रोविज़न आहे जंहिंमें हिंदुस्तान जूं जेके लैंग्वेजिस आहिनि, जेके भाषाऊं आहिनि, तिन मां जिन खे रिकग्निशन कॉन्स्टिट्यूशन मेकर्स ॾिनो आहे, तिन जा नाला आहिनि। ऐं उन्हनि में जॾहिं मुंहिंजे पार्टीअ ॾिठो त उन में सिंधी कोन्हे, त वाजपेयी ऐं मां असीं ॿई गॾु कमु कंदा हुआसीं। त वाजपेयी चयो त हिन में सिंधी छो न, सिंधी हुअणु खपे। ऐं तंहिंजे करे चयईं त ॿियो केरु करे या न करे,
पर असांजी पार्टी जो कमिटमेंट है पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन पंहिंजे मैनिफेस्टो में त असीं जे राज में ईंदासीं त असीं सिंधीअ खे रिकग्नाइज़ लैंग्वेजिस जे प्रोविज़न में इंक्लूड कंदासीं। त मां पहिरियों जेको कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणु चाहींदुसि सो इहो हूंदो त ही लैंग्वेज जा नाला सभिनी जा आहिनि, जिन में हिंदी बि आहे, मराठी बि आहे, गुजराती बि आहे, सभई आहिनि, पर सिंधी कोन्हे। तंहिंखे मां चाहींदुसि त सिंधी बि उन में हुजे ऐं तंहिंखां पोइ असां वेही ऐं सिंधी जे बारे में हिकिड़ो प्रोविज़न ठाहियो। ऐं उन्हनि ॾींहंनि में मां ऐं वाजपेयी गॾु कमु कंदा हुआसीं। मां उनजे पारां सभु ॾींदो हुउसि, वञी नोटिसिस बि ॾींदो हुउसि। त जंहिं ॾींहुं मूंखे नोटिस ॾिनो त सिंधीअ खे कॉन्स्टिट्यूशन में रिकग्निशन मिलणु खपे, त मूंखे यादि आहे त जेको नोटिस ऑफिस जो इंचार्ज हो तंहिं चयो ये तो वाजपेयी जी की तरफ से है। तो वाजपेयी जी तो सिंधी है नहीं, आप सिंधी हैं। मैंने कहा कि सवाल इसका नहीं है कि मैं सिंधी हूँ कि न हूँ, मेरी जो पार्टी है जिसका रिप्रेजेंटेटिव मैं ही नहीं हूँ लेकिन वाजपेयी भी हैं, इन दोनों ने तय किया है कि सिंधी का होना परम आवश्यक है। आखिर तो हमारा जो नेशनल एंथम है उसमें पंजाब, सिंध, गुजरात, मराठा पहले 3-4 वाक्य हैं, तो उसमें सिंध का नाम है। तो सिंध को रिकग्निशन भी ना हो ये कैसे होगा? इसीलिए उसका रिकग्निशन तो होना चाहिए। और मुझे याद है कि जब वो दिया हमने, छाकाणि हींअर ॻाल्हि पे हली न त भाई कंहिं सिंधी फिल्म ठाही है छा, तिन खे अवॉर्ड कयो अथनि अॼु। ऐं मूं जॾहिं ॿुधो त हिन फिल्म ठाही है ऐं हिन खे अवॉर्ड कयो अथनि त मूं तॾहिं चयो हो त भाई मां इहा फिल्म पहिरीं ॾिसणु चाहींदुसि। ऐं मां चाहींदुसि त नई गवर्नमेंट जेका आई है तंहिं जेको फिल्म्स डिवीज़न जो ऑडिटोरियम ठहियलु है ऑलरेडी, तंहिंखे रिनोवेट करे इम्प्रूव कयो अथनि। हाणे दूरदर्शन वाले बताएंगे सही होगा। और मैंने कहा मैंने अब तक देखा नहीं, मैं देखना चाहता हूँ। तो पहली फिल्म जो मैं देखना चाहूँगा वो ये सिंधी फिल्म देखना चाहूँगा जिसके बनाने वाले को आज अवार्ड दिया गया है। महिरबानी दादा। सचपच जॾहिं कोई वॾो विच में ईंदो आहे ऐं धीरे सां अची असांजी पुठी थपथपाईंदो आहे ऐं असां सां ॻाल्हाईंदो आहे त असांजो हौसलो अञा वधी वेंदो आहे। दादा जे कुझु लफ़्ज़नि असां सभिनी जी हौसला अफ़ज़ाई कई, असां सभिनी जो एनर्जी लेवल केतिरो 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 वधी वियो। सहयोग सयादरी सिंधु अवार्ड पंहिंजे अख़्ताम खे पहुचे उन लाइ असीं अर्ज़ु था करियूं सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन राम जवरानी साहब जिन खे त हू शुक्रदाई जी रस्म अदा कनि। भाउ राम जवरानी। मुंहिंजा दोस्तो, सहयोग सह्याद्री सिंधु अवार्ड्स जो ही जेको शानदार प्रोग्राम थियो उन लाइ तव्हां सभु जस जा भागी आहियो। मुंहिंजा दोस्तो, सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन सह्याद्री चैनल जे तरफ़ां मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। असांजे फॉर्मर डिप्यूटी प्राइम मिनिस्टर श्री LK आडवाणी साहब ऐं उनजी सुपुत्री प्रतिभा आडवाणी ऐं सेंसस बोर्ड जो चीफ पहलाज नियालानी साहब जिन हिते अची करे हिन मौक़े जो शान वधायो। उन सां गॾु मां महिरबानियूं मञा थो पियो सह्याद्री चैनल जूं, मिस्टर मुकेश शर्मा जूं ऐं सभिनी अवॉर्ड विनर्स जूं ऐं असांजे हिकु हिकु सिंधीअ जूं जेके सिंधियत जा शहदाई अॼु हिते अची करे असांजो हौसलो बुलंद कनि था। महिरबानी।